खड़े सोनी उथी मानिया गभो करे विझ त को पेट में गिरो पावे। जी अम्मा। अदी तू छाती समझी त दिलावर कुछ दीदो खैर आज सर ढेकर हो जे अदा ई आसानी सा कोन दीदो पर छडण वारी मां भी ना है। रामते दिसे छाती दिलावर खान आयो आ हाने हिन जे खिदमत चाकरी जो तको बंदोबस्त कियो ना। न माई वडी न तकलीफ न कर असा त पट्ट ते वेहण वारन मो आयो न बाबला न तू भली पट्ट ते वेहण वारन मझो हुजे पर खैर आखे यो न थो सुने। खैर आए कोन कंदी जिया तो तड़े कढियो गरम जे आयो आ त जी बिस्मिल्लाह खैर तुझी खिदमत कंदी कंदी तुझी खिदमत। सोनी अमर खादे पीते जे लाइ कुछ करे वठ दिलावर खान आयो आ। न मां कुछ भी न खाईंदस। हुआ भी बाबला गरीबन जा टुकर तहां के किथे वणदा करे वठो। वडा बाबा हाल हवाल देउस जल्दी करो पंध परे है तो सिज ने अल्लाह वने ओधर ते। हाल हवाल वरी केड़ा मोलो पर कुछ त मन में खणी आयो हुंदे न बाबला तडे त इहे कदम भरे हिते पहुतो आ। माई खैरा मां सोनी के वठण आयो आ। एतरा दी तहां के सोनी याद कोन हुई बाबला हाने जडे निड़िय मथां लता आई थई तडे सोनी याद पई थई। मना तो त मां गलत उस पर गलती सुधारण जो मौको त दियो न बाबला न मां जाना थी पई त तू पांजो गलती सुधारण कोन आयो आ पांजी मिल्कियत बचाइण आयो आ मिल्कियत। माई खैरा मिल्कियत जी गाल न कर मां उन माण्हुनि मुई न आहियां। इहा मिल्कियत काॾे वेंदी मां कबर में खड़ी वेंदुसि। इहा मिल्कियत माई खैरा हिते ई पई हूंदी। सच पुछी मूंखे त पंहिंजे ग़लतीअ जो एहसास थियो आहे ऐं मां सोणीअ खे परचाइण आयो आहियां। मुझी भी का कावड़ ना है। बस चोरी बस हल हल अंदर जा वनी होरे रंध पचाव कर। माई खैरा हिकड़ी गलती मूं कई आ पर हीअ ॿी गलती वरी तूं पई करी। केड़ी गलती बाबला केड़ी गलती पई क्या पांजे न्याणीअ जे हक लाए पई विड़ा इहा मां गलती थी क्या पई। न बाबला न इने के गलती न चओ इहो जेको कुछ मां कया पई ओ तहां पाण असां खां करायो पिया। बाबला मुझे न्याणीअ जे मथां एडा जुल्म कयव असां के तड़े घर मो कढियो सजे शहर में रुसवा कयो हाणे जॾहिं असां पंहिंजो हक़ वठण जे लाइ आवाज़ था कयूं पिया त इहा असांजी ग़लती आहे। उन महिल वरी हाणे मोहड़ो लड़काए पंहिंजे मिल्कियत बचाइण जे लाइ अचे बीही रहियो आहे। हाणे संग जी सुञाण पई थई हीअ तुंहिंजी ज़ाल आहे मां तुंहिंजी ससु आहियां हीअ तुंहिंजी साली आहे सभिनी जी गणगो त हाणे थी थई जॾहिं निड़ीअ ते लत आई थई। अग में सुञाण करे हां त खैरा समझे आ। माई खैरा मूंखे हकीकत जी ख़बर पई एहसास थियो तॾहिं त आयो आहियां। बाबला जे कॾहिं तोखे एहसास थियो आहे न त सोणीअ खे सोणीअ जे हिसे जी मिल्कियत वंडे ॾे ऐं सोणी इते ई घर ठाहींदी ऐं तू सार संभाल लहंदो रहिजांइ सोणीअ जी पोइ समझंदियूं से त तो बराबर सुधरी वियो आहे। यो ॻाल्हाए के थी माई छा मां वक्त बिगड़ेला बाबला इहा वॾी माई हाणे तोखे सुधरण कोन ॾींदी
हाँ न वरी को सोहणीअ ते तो छप्पर छाव थियण ॾींदी ॻाल्हि ही आहे त जेसी तई वॾी माई हवेलीअ में आ न मुंहिंजी सोहणी हवेलीअ में पेर न पाईंदी जेको थियो सो गुज़रियो सकीना सोणीअ खे कुझु बि न चवंदी ऐं जे कुझु चयईं त मुंहिंजो वाइदो आहे त मां सकीना खे अलॻि जाइ में रहाईंदुसि न बाबला न ईअं चए थो बाक़ी कंदे कोन कंदे मां आख़िर कहिड़े शर्त ते तो मञींदी आहियां ऐं सोणीअ खे मूं सां हलण ॾींदी बाबला पहिरियों त पंहिंजो हक़ ॾे सोणीअ खे उन खां पोइ मां सोचींदसि त सोणी हवेलीअ में रहे या ॿिए काथे जाइ ते अझो ठाहे खैर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मुंहिंजे हयातीअ में मुंहिंजे मिल्कियत जी विरासत न थींदी इहा ॻाल्हि ॿुधी छॾ अची वए न बाबला पंहिंजे असुल पेर ते जेका मन में हुई छा ज़ाहिर थी न पर यादि रखजांइ त खैरा पंहिंजो हक़ वठण ॼाणे थी पई ऐं खैरा इहा विरासत कराईंदी सोणी सोणी जी सोणी तूं ॿुधाए मां तोखां थो पुछां तूं मूंसां हलंदी या पंहिंजे माउ सां वेहण पसंदि कंदी आहे मां हलां थी हेॾे थी खैरा बस बाबला बस रमत वठी हलेस अंदर केले हली वियारेस हल अंदर अम्मा अम्मा मूंखे छॾियो हल 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 जॾहिं सोणी हलण लाइ तयार आहे त हुनखे छो पई रोकी बाबला सोणी ॿार इहा तुंहिंजे चालनि खे कोन थी सम्झे पई तुंहिंजे हिन मिठड़ीअ ज़बान खे ॾिसी तो मथां फिदा थी वई आहे पर खैरा ईअं थियण कोन ॾींदी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध माई खैरा जे सोणी राज़ी आहे न त मां कानूनी तरीक़े सां बि हुनखे हितां वठी वञी सघां थो धमकी न बाबला खैरा खे धमकी न वो कोर्ट जा दर खुलिया पिया थई हा ईअं न थिए जो तोखे बि हितां धिका ॾेई ॿाहिरि कढूं जीअं हवेलीअ मां धिके असांखे ॿाहिरि कढियो ई हाणे हवेली वांदी थई न बाबला हेॾे छो कदम खणी आयो आहे फ़क़ीरनि जे दर ते भली खैर तूं केतिरी बि बगाकी करी पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त मां सोणीअ खे हितां ज़रूरु वठी वेंदुसि हल बाबला हल हितां हल टरो ईअं न थिए त खैरा पंहिंजा होश विञाए वेहे ऐं पोइ तुंहिंजी बेइज़ती अहिड़ी थिए जो राज वारा बि पंहिंजो मोहबती माण्हू न सम्झनि वॾा बाबा निकलण जी करो माई को हाउ शई कोन हियो धर ते हल त हलूं बाबा मां जल्द ईंदुसि खैरा मां जल्द ईंदुसि तूं छा ईंदे बाबला हाणे त मां सोणीअ जो हक़ वठण उते पाण ईंदसि मां तो वटि मुसागान तव्हां कीअं यादि कयो मूंखे मुंहुं ॾेखारण खां बि मुहां गुथी विया हाकिम ख़ान कुझु कम अहिड़ा थी पिया आहिनि अॼु निकिरी अच हेॾां मूंखे कुझु तोसां सलाह करणी आहे अॼु न छो हाकिम ख़ान अदा वॾो वियो आहे ॿाहिरि उहो जीअं सुभाणे ईंदो त मां तव्हां ॾे हलियो ईंदुसि मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो हाकिम ख़ान तव्हां बेफ़िक्र रहो सुभाणे सुबुह जो मां पहुची वेंदुसि तू वही पानी जो घड़ो तो भरेज पुट न अकेलो न मां पाण वञांसि थो छो दा तुंहिंजो ई रत आहे छा पाण मथां भरोसो न अथई छा हा वधी इहा बि ॻाल्हि आहेसि अब पोइ मां वञा हाओ हाओ पर मोटण जी करेसि अदा हिकु ॻाल्हि चवां कावड़ त न कंदे अदो बि चवे थी
तूं मुंहिंजी भेण आई न, वरी भेण सां कावड़ कंदो आहे छा? अदा न्याणी जो ॿार लाही छो नथो? ॾिस न, तूं सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि ऐं वीचारी न्याणी घर में अकेली वेठी आहे। ओ दी, तूं सचो आहीं, पर अहिड़ो को रिश्तो बि अचे न जो नाज़ा जो ॿार लाहियांसि। अदा मुंहिंजी नज़र में हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे। ओ दी, छा हुन घुर कई आहेसि? जी हा अदा। पोइ यदि मां हुनजो पीउ वेठो आयसि, मूंखां घुर कोन कयो आहेसि, पोइ तोखे कीअं चयो आहेसि? अदा ॻाल्हि इहा आहे त हुन जा अव्हां मथां तमामु घणा थोरा आहिनि, तंहिं करे हू वीचारो अव्हां खे कुझु चई नथो सघे। ॾिसे थो जेकॾहिं मां कुझु चवंदुसि न, मतां अव्हां सम्झो त असांजो अहसान जो बदिलो थो चुकाए। हा ओ दी, चइबो त अहिड़ो माण्हू भलो आहे। अदा सच त इहो आहे, मुंहिंजी नज़र में त तमामु घणो भलो आहे। ओ दी, पोइ ॿुधायसि खणी। अदा ओ रईस हालार। रईस हालार खान? इहो मूंसां मिट्री किथे थो करे? अदा इन ॻाल्हि खे छॾ, जेकॾहिं तव्हां राज़ी आहियो न त सॼो कमु ठाहिणु मुंहिंजो कमु आहे, तूं रुॻो हा कर। ओ दी, अहिड़ो रिश्तो ॿियो थोरी मिलंदो? मुंहिंजो न्याणी सुखी रहे त मूंखे छा खपंदो? हा अदा तमामु घणी ख़ुशि रहंदी, हवेली में अकेली अकेली हूंदी, न को चवण वारो न को आखण वारो, असुल सभिनी ते वेठी हुकम हलाईंदी। हा आओ खैरा खे सम्झण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे, ॾाढो ॾुखियो। तॾहिं त मां तव्हांखे चवां थो वॾा, मूंखे ॾियो इजाज़त, खैरा तव्हांखे सुधारे ॾियां। इहा तव्हांजे सुधरण जहिड़ी न आहे। न हाकिम खान, न औरतुनि मथां ॾाढ हलाईंदासीं त माण्हू चङो कोन चवंदा। हाकिम सही तो चए, खैरा तोखे वारो न ॾींदी। हाकिम खे इजाज़त ॾे त खैरा तोखे सुधारे ॾे। न सकीना, न। आख़िर छो? हाकिम खान, खैरा खे कुझु बि चवंदासीं त ईअं थींदो पंहिंजे पेर जे मथां पाण कुहाड़ो हण। अदा तूं खणी सब्र करी, पर खैरा ओस ताणी सब्र न कंदी जेसि ताणी खैरा खे मुंहुं वारो मोचो न लॻंदो। दिलावर ईअं न कंदो, खैरा खे अधु मिल्कियत विराए ॾींदो। हींअर खैरा कुझु ततल आहे, हाली हुनखे छॾे ॾियो, कुझु ज़ोर लाइ थकिजे, पोइ मुंहिंजूं ॻाल्हियूं हुनजे ज़हन में वेहंदियूं। छा चई आयो आहे खैरा खे? खैरा खे वापसि वठी अची ॻोठ में विहारींदुसि। न दौरा न, इहो मथे जो सूर पंहिंजे लाइ न विहाइजां। हाकिम खान, इहो तुंहिंजे मथे जो सूर न आहे, खैरा ॼाणे मां ॼाणा। खैरा सां कीअं हलणो आहे ऐं कहिड़ो वर्ताव करणो आहे, उहो खैरा ॼाणे मां ॼाणा। बाक़ी एतिरो यकीन रख त मुंहिंजी ज़िंदगीअ में मिल्कियत जी विरासत न थींदी। तूं इहो ख़ौफ़ दिलि मां कढी छॾ। खैरा खे सम्झण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे, ॾाढो ॾुखियो। शायदि अॼु बि न आयो, हिते बीहण अजायो आहे, हाणे विसारणो पवंदो। एतिरी ख़ुशी खां पोइ जल्द वरी एॾी काव? अञा नाराज़ न थिया? हा, नाराज़ थियण जो हक़ तर थी। एतिरा ॾींहं किथे हुए? दादा मां अॼु तोखे हिकु हक़ीक़त ॿुधाइणु चाहियां थो। एतिरा ॾींहं कूड़ ॻाल्हाईंदी अचे पई छा? न दादा, कूड़ न हुयो, पर मोहबत जूं मजबूरियूं हुयूं। कहिड़ी मजबूरी? ॾिस नाज़ा, इश्क अंधो हूंदो आहे। पंहिंजा सभु ऐब महबूब खां लिकाए पंहिंजे महबूब जे अॻियां सुरखू थियण जी कोशिशि कंदो आहियां, पर नाज़ा मां ईअं न कंदो। मां सभु कुझु खुलियल किताब वांगुरु खोले तुंहिंजे अॻियां रखंदो। मूंखे हर हाल में तूं क़बूल आहे। न नाज़ा न, जल्दबाज़ीअ खां कमु न वठो नाज़ा, कुझु सोचे पोइ मूंखे जवाबु ॾे। छा सोचां? पहिरीं ॻाल्हि त मां रूपोश आहियां, हर वक़्तु मूंखे पुलिस जो ख़तरो रहे थो। मूंखे पुलिस जी परवाह न आहे, जिते तूं हलंदे उते मां हलंदे। नाज़ा, तुंहिंजो पीउ मूंखे सन कोन ॾींदो नाज़ा। पोइ छा तूं घर खां निकिरण जे लाइ तयारु आहीं? मां अबो खे सम्झाईंदसि। कॾहिं कोन मिलंदो, कॾहिं कोन मिलंदो। रुस्तम, मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहबत तूं आहीं।
जेकॾहिं अभी न मनी तो मुझे फैसलो तुझे ही करनी होंगे। नाज़ा कुछ समझने की कोशिश कर नाज़ा। मां तोखे को बि सुख नथो ॾेई सघे। मूंखे सुख न तुझो कुर्ब घुरिजे, छा तूं उहो बि न ॾेई सघंदे? कीअं सम्झायां नाज़ा तोखे मां कीअं सम्झायां? मूंखे सम्झाए न, मूंखे फैसलो ॾे। जेकॾहिं मूंखे नथो चाहीं त इहो ॿुधाए अॼु खपे, मां तुंहिंजो हिते इंतज़ारु न कंदुसि। नाज़ा जेकॾहिं तूं मूंखे एतिरो चाहीं थी त पोइ मुंहिंजो बि वाइदो आहे नाज़ा, ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं तोसां साथ निभाईंदो। नाज़ा मुंहिंजी कोशिशि हूंदी त दुनिया जा सभु सुख हाणे तुंहिंजे